हिक भेरे जी ॻाल्हि आहे त हिक नंढड़े ॻोठ में हिक छोकिरी रहंदी हुई। उन ॻोठ में अक्सर औरतूं ज़मीन ते कमु कंदियूं हुयूं जेके बेपर्दा हूंदियूं हुयूं। उन छोकिरीअ जे चेहरे ते नूर, चाल में हया ऐं अखियुनि में ख़ामोशी ऐं पर्दो हुयो। हूअ बापर्दा हुई। सचपच त हुन जो पर्दो हुन जो फ़ख़ुरु हूंदो हुयो। जॾहिं बि शादीअ जी ॻाल्हि निकिरंदी हुई त हूअ एतिरो ई चवंदी हुई त मां शादी सिर्फ़ उन सां ई कंदसि जेको मूंखे हमेशा बापर्दा रखे ऐं मुंहिंजी इज़त करे, मूंखे ज़मीनुनि में कम न कराए। ॻोठ जा माण्हू ऐं मिट माइट चवंदा हुआ त एॾो ज़िद न कर, हिन जहान में हलण जे लाइ कुर्बानी त ॾियणी पवंदी आहे। ॿियूं औरतूं बि त ज़मीन ते कमु कनि थियूं ऐं बेपर्दा रहनि थियूं, इन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। पर हुन छोकिरीअ पंहिंजी हिम्मत न छॾी ऐं रब ते पको यकीन हुयुसि। आख़िरकार हिक ॿिए ॻोठ जो हिकु नौजवान मिलियो जेको इन शर्त ते राज़ी थियो ऐं चयाईं त तूं जहिड़ी आहीं मां तोखे ईअं ई चाहियां थो। आउं वाइदो थो करियां त तूं सदाईं पर्दे में ई रहंदीअ। ख़ैर, ॿिन्ही जी शादी थी वई। नई ज़िंदगीअ जी शुरूआत थी वई। मुहबत भरियल ज़िंदगी, दुआउनि सां भरपूर घर ऐं कुझु वक़्त खां पोइ अल्लाह पाक उन्हनि खे हिक पुट सां बि नवाज़ियो। वक़्तु गुज़रंदो वियो। हिक ॾींहुं मुड़ुसु अची चयुसि त ॻाल्हि ॿुध, मां सॼो ॾींहुं ॿनीअ में कमु करियां थो। मानी खाइण जे लाइ घर अचण में वक़्तु ज़ाया थो थी वञे। तूं ई मुंहिंजी मानी ॿनीअ में खणी अचे मूंखे पहुचाए। छोकिरी जेका ॾाढी नेक नियत हुई ऐं पंहिंजे घर जे अमुन जे लाइ हमेशा जीअंदी हुई, उन थोरो सोचो ऐं पोइ नरमीअ सां वराणियो त जीअं तोखे ठीकु लॻे मां मानी खणी ईंदसि। बसि उन ॾींहं खां उन छोकिरीअ जो थोरो पर्दो लहणु शुरू थी वियो। कुझु सालनि खां पोइ अलाह पाक उन्हनि खे ॿिए पुट सां बि नवाज़ियो। हाणे मुड़ुसु चयुसि त हाणे त ख़र्च बि ॾाढा वधी विया आहिनि ऐं ॿनीअ जो कमु बि ॾाढो वधी वियो आहे। तूं बि मूंसां कुल्हो कुल्हे में मिलाए ऐं ॿी ॿनी ॿारे जो कमकार कर त पोइ ई को असांजो गुज़ारो थींदो। औरत सोचो त शायदि क़िस्मत में इहो ई लिखियलु हो। मां त अञा बि पर्दो कयां थी पर हाणे अॻे वांगुरु न करे सघंदसि। ऐं ईअं ई उन ॿिन्ही जो वक़्तु गुज़रंदो रहियो। हूअ ज़मीन ते वञी पंहिंजे मुड़ुस सां कुल्हो कुल्हे में मिलाए कमु करण लॻी। अलाह पाक उन्हनि खे वरी टें पुट सां नवाज़ियो। हाणे त वक़्तु तमामु घणो तब्दील थी चुको हुयो ऐं उहा छोकिरी बिल्कुलु बेपर्दा थी चुकी हुई। ईअं ई उन्हनि जी ज़िंदगी गुज़री रही हुई। ख़ैर, वक़्तु गुज़रंदो रहियो। अॼु छोकिरा नंढा, सुभाणे जवान। हिकु ॾींहुं मुड़ुसु आराम सां खट ते वेठे खिली रहियो हुयो। मुड़ुस खां पुछईं त छा थियो, छो पियो खिली? मुड़ुसु चयुसि त तुंहिंजे पर्दे जा त वॾा किस्सा हूंदा हुआ, पर आख़िरकार तूं बि त सभिनी वांगुरु थी पईं। पर्दो पर्दो पई कंदी हुईं ऐं हाणे बेपर्दा थी वईं, पर सभु कुझु साॻियो त आहे। तुंहिंजे पर्दे करण या न करण सां फ़र्क़ु छा थियो? औरत थधो साहु भरियो, अखियूं हेठि झुकायूं ऐं नरम लहजे में चयो त तूं हीअं कर, हीउ जेको भरवारो कमरो आहे उन में वञी लिकी वेह त मां तोखे थी ॿुधायां त पर्दे ऐं बेपर्दगीअ जो फ़र्क़ु छा आहे। मुड़ुसु हैरान थियो पर ज़ाल जे चवण ते वञी लिकी वेही रहियो। उन माईअ छा कयो जो वार खोले ऐं रोइण जो नाटक शुरू करे ॾिनई। रोइण बि अहिड़ो जो दिलि में लॻे। वॾो पुटु डोड़ंदो आयो। अमा अमा छा थियो, छो पई रोईं? औरत वराणियो त बाबा, तुंहिंजे पीउ मूंखे ॾाढो मारियो आहे। वॾो पुटु थोरो हैरान थियो पर नरमीअ सां माउ खे चयईं त अमा, बाबा ईअं नथा करे सघनि। उहे त अव्हां जो ख़्यालु रखंदा आहिनि, अव्हां सां प्यार बि कनि था। अहिड़ीअ तरह सां हू माउ खे कुझु आथत ॾेई ऐं सम्झाईंदे हलियो वियो। हाणे ॿियो नंबर पुटु आयो ऐं माउ खे रोईंदो ॾिसी पुछईं त माणस ॿुधायुसि त तुंहिंजे पीउ मूं ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे मारियो आहे। हीउ ॿियो नंबर पुटु साॻी ॻाल्हि ॿुधी ऐं थोरो गुस्से में आयो। चयईं त इहो सुठो न कयो आहे बाबा, पर अमा अव्हां रो त न, मां अव्हां सां गॾु आहियां न। ऐं उहो बि माउ खे कुझु सम्झाए ऐं आसरो ॾेई आथत ॾेई हलियो वियो। आख़िर में नंढो पुटु आयो। जॾहिं उन ॿुधो त बाबा अम्मा खे मारियो आहे त उन जे अखियुनि में बाहि भड़की पई। गारियूं ॾींदो हथ में लठ वञी खयईं ऐं चयईं त बसि हाणे बाबा खे ॾेखारियां थो त कीअं मुंहिंजी अमड़ जे मथां ज़ुल्म थो करे। उन महिल औरत पंहिंजे मुड़ुस खे ॿाहिरि सॾु कयो ऐं चयईं त ॾिठई, वॾो पुटु जेको मुंहिंजे पर्दे वारे वक़्त में ॼाओ हुयो, तंहिं तुंहिंजी इज़त जो केतिरो ख़्यालु कयो। विच वारो पुटु जेको नीम पर्दे जी हालत में ॼाओ हुयो, तंहिं तुंहिंजी अधु इज़त रखी। पर नंढो पुटु जेको मुकमिल बेपर्दगीअ वारे वक़्त में ॼाओ, उन त तुंहिंजी इज़त ई विसारे छॾी ऐं लठ खणी तोखे मारण जे लाइ संभरी पियो। मुड़ुस खणी कंधु हेठि कयो। भाइरो ऐं भेनरूं, यादि रखणु घुर्जे त पर्दो कपिड़े जो न आहे, पर पर्दो औरत जी फितरत आहे ऐं पर्दो इज़त जो मुहाफ़िज़ आहे। जेको मर्द औरत जो पर्दो ख़तम थो कराए छॾे, हू पंहिंजी इज़त जो पर्दो बि
फाड़े थो छॾे। अल्लाह पाक जो हुकुम आहे ऐं फितरत जो उसूल, पर्दो सिर्फ़ औरत लाइ न पर पूरे ख़ानदान लाइ इज़्ज़त जी ज़मानत आहे। दोस्तो, इन बारे में अव्हां छा पिया चओ कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो। ऐं जेकॾहिं कोई मूंखे कुद ज़हन सम्झे पियो त उन्हनि खां मुआज़रत, जेकी सम्झो पिया त ॻाल्हि हक़ जी आहे त इन खे वीडियो खे शेयर ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।